بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه وعظيم سلطان، والصلاة والسلام على نبينا محمد وعلى. أما بعد، هي الآداب النبوية. نبी करीम जा जेके अदब जंहिं शइ खां असांखे झलियो अथसि असीं उहे सिखूं था मुख़्तसर करे जल्दी जल्दी। 22 नंबर ही आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त जानवरनि खे अज़ाब न ॾियो, जानवरनि खे न मारियो, जानवरनि खे न मारियो। हाणे इहे असां इहा जेकी अदब हिकिड़ो सिखूं था उहो नबी करीम जो हदीसूं जेके अचनि थियूं उन्हनि मां इंशा अल्लाह कढंदासीं। त जेके पहिरीं हदीस आहे अलमरअ अल्लती दख़लत अन्नार बिसबब हिर्रा, हिकिड़ी ॿिलीअ खे हिकिड़ी औरत मारींदी हुई, उन अल्लाह ताला उनखे दोज़क में विझो ऐं उन बाह में विधाईंसि। छा जो हदीस अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़िबत इम्राअतु, हिकिड़ी औरत अल्लाह से उनखे दोज़क में बाह में साड़ियो। छा जे लाइ? फ़ी हिर्रतिन हबसतहा हत्ता मातत जुआन, हिकिड़ी औरत पंहिंजे घर में ॿिली ता थी पर उनखे हिकिड़ो दफ़ो पूरे छॾी कंहिं शइ में, त फ़ीहा बुख मरी वई अंदरि, कुबका विसरी वसि या छा। त नबी करीम खे साहब चयो असीं उन ॿिलियूं तातियूं था घरनि में पर उन्हनि खे खाराईंदा पीआरंदा। ऐं चई त इहे ठीकु आहे, पर यानी हिन पूरे छॾियसि कंहिं खारे में या कंहिं शइ में, त पोइ उहा उञ मरी वई या गर्मी में थी वई ॾींहं जो को उहो जे छॾे सां त ॿाहिरां भला का शइ खाए हा, पर हिन पूरे छॾियसि या फासाए छॾियसि, पोइ विसरी वियो या छा उनखे औरत खे, उहा ॿिली मरी वई, पर अल्लाह साईं उनखे दोज़क में विझो। हिकिड़ी इहा हदीस। ॿी हदीस आहे आन इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हु क़ाल नहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन ज़रबिल हयवान फ़ी वजहि। हज़रत उमर जी हदीस आहे त नबी करीम चयो त जानवरनि खे मुंहं में धक न हणो। असां ॾिसंदा आहियूं उते कंहिं गॾनि खे गॾ वारनि खे त उनखे मुंहं में गॾ खे हणंदा आहिनि धक, या मेंह खे या ढगी खे या उठ खे या कहिड़ो बि जानवर हुजे, अल्लाह जी मखलूक आहे सभु, उनखे नबी करीम चए थो ज़रबुल हयवान फ़ी वजहि वअन वस्मिही फिल वजह। ऐं के हू निशान ठाहींदा आहिनि न, का शीख गरम करे निशान ठाहींदा आहिनि, हणंदा आहिनि पोयां पुठीअ ते, पोइ अखर हूंदो आहे या का त हीअ शइ मुंहिंजी आहे, यानी केरु चोरी खां या का शइ। पर नबी करीम चयो त इहो वस्म, इनखे अरबी में चवंदा आहिनि मुंहं में न हुजे, मुंहं में इहा शइ न हुजे। इहो बि ॾिसो न, नबी करीम चए थो त जानवरनि खे इहो अज़ाब न थिए, छो जो इहे बि मखलूक आहे। ॿी हदीस आहे आन हिशाम बिन ज़ैद क़ाल दख़लत मअ अनस अला अल-हकम इब्न अय्यूब फरअ गुलमानन औ फिथियातन नसबू दजाजा यरमूनहा। इहो हिकिड़ो रिवायत में अचे थो त इहो हिकिड़ो साहबिया वञनि पिया त उते ॾिठनि त ॿार हुजनि नंढड़ा नौजवान, पोइ हिकिड़ी कुकड़ खे परे रखे ऐं उनखे पथर पिया हणनि, त हिन जल्दी हुननि खे धलियो त यरमूना। फ़क़ाल अनस नह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन तसब्बुरुल बहाइम अन तुसब्बरुल बहाइम, ऐं जानवरनि खे रखे ऐं उन्हनि खे इहो निशान न बनाइनि, इन शइ इहो इन जे नबी करीम झल आहे। सो इंसान काफ़ी नौजवान इहे सम्झंदा आहिनि त इहा बसि यानी का शइ कान्हे असांजी आहे, झिरकी आहे या झिरक आहे या ॻेरो आहे, उनखे रखे परे खां पोइ गोलियूं हणनि या गुलेली हणनि या पथर हणनि, त उन्हनि जे लाइ हिकिड़ी इहा रांदि आहे, पर इहा हिकिड़ी उन जानवर जे लाइ अज़ाब आहे, उहो कोन था सम्झनि त नबी करीम उन शइ खां झलियो आहे। ॿियो हदीस अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चयो त क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी कुल्लि ज़ाति कबिदतिन रतबा अजुर, हर शइ साह खणे थी, हर शइ खे बुकी आहे जंहिंमें पाणी वञे थो, उन में असांजे लाइ अजुर आहे। उन में उलमा चवनि था अजुर बि आहे त पोइ ॾोह बि आहे, जे अजुर बि आहे त ॾोह बि आहे, उनखे एहतियात करिणो पवंदो। त उनखे ई मखलूक अल्लाह साईं असांजे लाइ पैदा कई आहे, पर इन जो इहो मक़सदु न आहे त असीं हिनखे अज़ाब ॾियूं। ॿी हदीस आहे आन शद्दाद बिन औस, हज़रत औस सहाबी, उन चयो त ख़िसलतान समिअतुहुमा मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿ शयूं मां यादि कयूं नबी करीम खां, त इन अल्लाह कतबल इहसान अला कुल्लि शइ। नबी करीम चए थो त असांखे सेखारियईं त इहसान कयो, यानी रहम कयो, इहसान यानी रहम कयो हर शइ ते। फ़इदा क़तलतुम फ़अहसिनु क़ितला, कंहिंखे मारियो था यानी के ॾोह अहिड़े में इंसान खे मारियो था, जंहिं क़तलु कयो हुजे त उनखे क़तलु आहे, त उनखे बि चङी तरह मारियो, ईअं अज़ाब ॾेई यानी चिचड़ाए न मारियो। फ़अहसिनुल क़ितला वइदा ज़बहतुम फ़अहसिनु ज़िब्हा, जे कंहिं शइ खे सीर विझो था, हलाल कयो था, कुकड़ आहे, पखी आहे, ॻेरो आहे, झिरकी आहे, ढोर आहे, ढगो आहे, उठ आहे, त बि उनखे बि ज़िब कयो कंहिं तरीक़े सां जीअं हुनखे वधीक तकलीफ़ न हुजे। पोइ वरी छा चई वलियुहिद अहदकुम शफ़रत, ऐं काती तिखी करे पोइ उनखे ज़िब करे। वलियुरिह ज़बीहत, पंहिंजे जानवर खे सुकून ॾियाराए इन शइ में, ईअं न त के यानी अधु सीर विझी छॾे ॾींदा आहिनि, पोइ जानवर पियो फतकंदो आहे, इन शइ खां असांजो नबी करीम झले थो।
ॿी रिवायत मुस्लिम में आहे इन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर अला हिमार क़द वसिम फ़ी वजही त नबी करीम वञे पियो हिकिड़ी गॾह खे मुंहं ते ॾिठईं इहो वसिम जेको चयोसीं त इहो शीख का गरम करे हणंदा आहिनि निशान त हीअ शइ असांजी आहे जे उते त असीं काफ़ी ॾिठो त पोइ पास जानवर जे पछाड़े हिसे में मेंह खे ढगी खे ढोर खे गॾह खे पोयां कंदा आहिनि पर नबी करीम हिकिड़े गॾह खे ॾिठो त मुंहं में इहो निशान हुजेसि त नबी करीम चए थो लानत अल्लाह जी लाअन अल्लाह अल्लज़ी वसम अल्लाह जी लानत आहे अहिड़े माण्हू खे जे हिन जानवर खे मुंहं में इन इहा शइ इहा हिनखे तकलीफ़ ॾिनई। सो दोस्तो ॾिसो त हदीसूं तमामु घणियूं आहिनि इन शइ में तमामु मां रिवायतूं बि कोन थियूं आणा इहा सही मुस्लिम में आहे या बुखारी में आहे या किताबनि में छो जो हीअ मुख़्तसर असांजो दर्स हूंदो आहे अदाब हर रोज़ अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिजे पर इहो शयूं ॾिसो त केॾो असांजी दीन में रिफ़्क़ आहे रिफ़्क़ छा आहे हिकिड़ो इहसान ऐं हिकिड़ो इंसानु रहमत करे ऐं दिलि रहम रखे इन हदीसुनि खां अॻु में अलाह ताला जी हिकिड़ी आयत असांखे यादि थिए अचे त अलाह साईं क़ुर में चए थो अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम हीअ माण्हू मुस्लमान जेके आहिनि न दिलेरी ऐं पंहिंजी यानी पकाई ॾेखारे काफ़िरनि ते पर पंहिंजे पाण में सफ़ा नरमाई दिलि में ॾेखारे सफ़ा नरमाई दिलि में ॾेखारे इहा आहे मोमिननि जी सिफ़त असीं हींअर छा बि थो दुनिया में हींअर असांजे जहान हिन टाइम में छा बि थो थिए दिलेरी पंहिंजे पाण ते था ॾेखारियूं पकाई पंहिंजे पाण ते था ॾेखारियूं तेज़ाई पंहिंजे पाण था ॾेखारियूं त भाउ माण्हू चवनि त यार हीउ ॾाढो दिलेर अथई हीउ पको माण्हू अथई तेज़ माण्हू अथई तो हिन सां खशट न कर यानी हिकिड़ी शो जे लाइ असीं इहो पंहिंजे मोमिननि जी सिफ़त असांजे पंहिंजे पाण तां हटाए था वञूं ऐं इहा शइ ग़लति आहे इहा शइ ग़लति आहे इन जो इंसान खे महसूसु अॻिते थींदो हींअर न हींअर महसूसु खणी नथो थिए हींअर माण्हू वाह वाह कंदई पर तूं हिकिड़ो सवाबु पंहिंजो विञाई थो पंहिंजे जन्नत जी सिफ़त पंहिंजे पाण खां खणी उछलाई थो अलाह ताला असांखे तव्हांखे नरम दिलि ॾिए मोमिननि जे लाइ रहीम हुजो खणी असां सां ज़ुल्म बि कनि खणी असांजा हक़ खाइनि खणी असांखे केॾियूं बि तकलीफ़ूं अचनि दुनिया तकलीफ़ुनि ते ठही आहे असां कहिड़ी हिन में सुखी ॾिसंदासीं असांजे नबी करीम खां वधीक असीं तकलीफ़ूं ॾिसंदासीं सही सघंदासीं न असांखे अलाह ताला दुनिया में हर शइ ॾेई छॾियो आहे गाॾियूं खाधा पीता घर हर मज़ा असीं वरिता आहिनि जेके असां नबी करीम में हिकिड़ो हिसो बि इन जो मज़ो न वरितो खाइण पीअण जो गाॾियुनि जो पर त बि वरी बि असांजी या से घुराए शुकुरु घटि आहे सो इंसानु कोशिशि करे शुकुरु सदाईं करे अल्हम्दुलिल्लाह अलाह जो शुकुरु आहे ऐं सबुरु करे जे तकलीफ़ आहे तो अलाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾिए हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।